वियो। पुलिस जवाननि पारां IG सिंध खे सलामी ॾिनी वई। IG सिंध पारां ज़िले जे समूरनि SHO सां मुलाक़ात कई वई आहे। IG सिंध सुल्तू शहर के मुक़ाबले में मारींदड़ SHO सां भाकुर पाए मिलियो ऐं खेसि शाबाश बि ॾिनी। IG सिंध रामती हमले में ज़ख़्मी थियल एहलकार मुमताज़ सुमरो सां बि भाकुर पाए मिलियो। शहीद जवाननि खे सुर्ख़ सलाम पेश कयां थो। पुलिस बहादुरी सां विड़ी रही आहे। IG सिंध जो चवणो त घोटकी पुलिस जवाननि हमेशह कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। चालीह के लगभग थाना चौकियूं आहिनि। पुलिस जा जवान जेके विढ़नि था पिया उनजी का सहूलियत कोन्हे। केतिरा थाना चौकी डैमेज हाल पड़ियल हुई। 40 साल गुज़रे वञे बावजूद उनजी बहितरी न आहे सघी। तव्हां ॾिसो मतिलबु हमारे कंटिन्यूस प्रोसेस है। जेकॾहिं तव्हां 10 साल पोयां हलिया वञो त अॼु जे ॾींहं में कंपेयर करण त काफ़ी बहितर थियो आहे। असां पूरी कोशिशि कई आहे त हिनखे बेस्ट रिसोर्सिस ॾियो। कोऑर्डिनेशन बेस्ट रिसोर्सिस आहे। असां चाहींदासीं हुते न सिर्फ़ु रिसोर्सिस खे बहितर करे थो टेक्नोलॉजी जो बि हिन में जेको आहे असां मैक्सिमम एडप्शन करे त जीअं पुलिस वधीक रिसोर्सफुल थिए ऐं उहो बहितर थी सघे। अच्छा, तो ये बताइए अभी ये जो ऑपरेशन का सिलसिला जारी रहेगा या तो रोक दिया जाएगा? उर्दू में ऑपरेशन तो कभी भी रुकना चाहिए। पुलिस को जब भी कोई इन्फॉर्मेशन मिलती है तो पुलिस उसके अगेंस्ट काम करती है और हमें जब भी कहीं इंफॉर्मेशन मिली तो पुलिस मतलब उसके अगेंस्ट काम करेगी। बाकी हमारी स्ट्रेटजी क्या है वो आपको देखेंगे। हम चाहते हैं कि ये स्ट्रेटजी जो है वो बेहतर से बेहतर बनाए कि हमारा नुकसान ना हो या मिनिमम हो और अब मैक्सिमम आउटपुट हासिल कर सकें। अच्छा, ये कल के वाक़े साथ कल का वाक़ा कैसे बताइए रहा है कल? देखिए, पुलिस हमेशा जब भी कोई ऑपरेट करती है, चैलेंज करती है और जब भी क्रिमिनल को टेक ऑन करती है तो यकीनन मतलब ये एक फाइट है, बैटल है जिसमें नुकसान किसी भी तरफ हो सकता है। तो ये पुलिस ऑफिसर्स जो वहाँ पे पहुँचे डीप कचरे में थे, मुखबिरों को रिकवर कराने गए थे, तो उसमें हमारा नुकसान हो गया। लेकिन ये बात अंडरस्टैंड करनी चाहिए कि IG सिंध SSP घोटकी जी ऑफिस पहुतो मीरपुर माथेलो में ऐं पुलिस एहलकारनि सां मिली करे उन्हनि जो जज़्बो ऐं हौसलो वधायो। तफ़सील मालूम कयूं था बरकत मीराणी खां। बरकत, वधीक आगाह कजो। बिल्कुलु, पंहिंजो IG सिंध गुलाम नबी मेमण गुज़िरियल ॾींहुं जेको राउटी वारे कचे में धाड़ेलनि जे हमले में शहीद पुलिस एहलकार हुआ उनजे वारसनि सां ताज़ियत करण बाद SSP घोटकी जी ऑफिस पहुतो हो, जिते IG सिंध गुलाम नबी मेमण खे पुलिस जवाननि तरफ़ां सलामी पेश कई वई। उन खां पोइ घोटकी ज़िले में मुक़रर समूरनि SHO सां उन मुलाक़ात कई। उन मौक़े ते ताज़ो ई राउटी जे कचे में धाड़ेल सुल्तू शहर के मुक़ाबले में मारींदड़ SHO अयूब डोगर के भाकुर पाए मिलियो। उन खां पोइ गुज़िरियल राति देर सां जेको धाड़ेलनि जो हमलो हो उन में ज़ख़्मी पुलिस एहलकार आहे मुमताज़ सुमरो उनखे पुण भाकुर पाए मिलियो। उन जा हौसला जेको आहे वधाइण जी कोशिशि कई। उन खां बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP घोटकी जो चवणु हो त घोटकी पुलिस जेको आहे उहो उन हमेशह जेको आहे घोटकी ज़िले जी अवाम लाइ शहादतूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि पुलिस जो मोराल जेको आहे उहो बुलंद कयो आहे। उन ॿुधायो त घोटकी पुलिस जेको आहे उन में विढ़ण जो जज़्बो आहे। उन्हनि हमेशह जेको आहे उहो ॾोहारनि सां मुआदो अटकायो आहे। उन चयो त जेतोणीक घोटकी ज़िले में पुलिस वटि जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि जी खोट आहे, टेक्नोलॉजी जेकी आहे उनखे वधाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं कोशिशि आहे त घोटकी ज़िले जी पुलिस जेकी आहे उनखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हिकु सवाल जे जवाब में त ॾोहारनि वटि जेको आहे उहो हथियार कीअं पहुचनि था, उन चयो त इन हवाले सां पुण सिंध पुलिस जेको आहे उहो कोशिशि करे रही आहे त राउटी कचे सुमयत सिंध में जिते जिते ॾोहारनि वटि हथियार पहुचाईंदड़ माफ़िया आहे उनजे ख़िलाफ़ गिरफ़्तार कयो वञे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। उन चयो त राउटी जेको कचे वारो जेको ऑपरेशन आहे उनखे इंफॉर्मेशन बेस ते वधायो वेंदो। घोटकी पुलिस जेकी आहे उहा
पंहिंजो ऑपरेशन जारी रखंदी, पर उनजी हिकमत अमली जेकी आहे उनखे बहितर करण जी कोशिशि कई वेंदी। उन घोटकी पुलिस जेके शहीद पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जे जज़्बनि खे सलाम पेश कयो ऐं चयो त सिंध पुलिस जा जेके मोराल आहे उहो बुलंद आहे। उन हमेशह जेको आहे उहे आवाम जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन चयो त जेके ताज़ो रावटी वारे कचे में शहीद थियल पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जा जेके फैमिलीज़ आहिनि उन्हनि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं उन्हनि जा असीं वारिस आहियूं। उन्हनि खे किथे बि अकेलो न छॾियो वेंदो। जी महिरबानी बरकत मीरानी तफ़सील ॾियण जे लाइ। इन खां अॻु IG सिंध उबावड़ो पहुची करे शहीद थियल सिपाही सलीम चाचड़ जे वारसनि सां बि ताज़ियत कई। तफ़सील मालूम कयूं था आज़म सुरहाणी खां। आज़म वधीक आगाह कजो। नबी मेमण रौंती वारे वाक़े खां पोइ अॼु मीरपुर माछेलो पहुतो आहे, जिते सभ खां पहिरियां ई त जतोई पितावी जेको शहीद पुलिस एहलकार आहे उनजे ॻोठ वागणी वञी करे उनजे वारसनि सां ताज़ियत कई आहे। उन खां पोइ IG सिंध ग़ुलाम नबी मेमण SSP ऑफिस मीरपुर माछेलो पहुतो आहे, जिते सभ खां पहिरियां ई त जेका उनखे सलामी ॾिनी हुई। उन खां पोइ जेके ज़िले जा आल SHOs हुआ उन सां IG सिंध ग़ुलाम नबी मेमण मुलाक़ात कई। उन दौरान SSP तनवीर तुनियो अयूब डोगर जी उन सां मुलाक़ात कराई अथई। अयूब डोगर उहो SHO आहे जंहिं बदनाम दाड़ियल सुल्तू शर खे मारियो हो, जंहिंखां पोइ IG सिंध ग़ुलाम नबी मेमण अयूब डोगर खे सीने सां लॻाए भाकुर खे चुमियूं ॾींदो रहियो ऐं उन दौरान जेको हिन वाक़े में ज़ख़्मी थियल उबावड़े जो पुलिस एहलकार आहे DSP अब्दुल मालिक भुट्टो जो गनमैन आहे ममताज़ सुमरो, जेको ज़ख़्मी एहलकार बि उते SSP ऑफिस में मौजूदु हो। उन ज़ख़्मी एहलकार खे बि SSP तनवीर तुनियो पारां जॾहिं ॿुधायो वियो आहे जी खे ब्रीफिंग ॾिनी हुई त उहो ज़ख़्मी एहलकार आहे जेको DSP अब्दुल मालिक भुट्टो सां गॾु हुयो। उन दौरान IG सिंध ग़ुलाम नबी मेमण उन ज़ख़्मी पुलिस एहलकार ममताज़ सुमरो खे भाकुरनि में भरे चुमियूं ॾेई आथत ॾींदो रहियो त तव्हां पंहिंजा हौसला बुलंद रखो। बाद में IG सिंध ग़ुलाम नबी मेमण मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त शहीद जेके आहिनि उहे ज़िंदा आहिनि। शहीदनि हमेशह सूबे ज़िले ऐं मुल्क जो जेको घाट आहे सदाईं ऊचो रखियो आहे। शहीद कॾहिं मरंदा न आहिनि ऐं जेके शहीद थी वियल 5 पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जो ॾुख अफ़सोस ज़रूरु आहे, पर जेके पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि उहे उन्हनि जो जेको खून आहे उहो कॾहिं बि रायगान न वेंदो। ज़रूरु उन्हनि जो इहो खून जेको आहे उहो रंग लाहींदो। हिन चयो त जेके बि पुलिस एहलकार ॾोयारी सरगर्मियुनि में मुलविस आहिनि पहिरियां बि उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। वधीक बि जांच कमेटियूं जोड़े उन्हनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ बि कार्रवाइयूं कयूं वेंदियूं ऐं जल्द रौंती जे वारे कचे में हिकिड़ो वॾो ग्रैंड ऑपरेशन कयो वेंदो। जेसिताईं IG सिंध जो उन इलाइक़े में बि वञण जो इम्कान हो, छा उहो उन इलाइक़े में वियो जिते हींअर बि पुलिस मौजूदु आहे ऐं जंहिंखां थोरो ई अॻिते ई सॼो वाक़ियो पेश आयो? जी अमीर, बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु IG सिंध ग़ुलाम नबी मेमण SSP ऑफिस मीरपुर माछेलो में मौजूदु आहे, जॾहिं त हिकु एहलकार आहे शहीद एहलकार उबावड़े जो सलीम चाचड़, जिते बि मुतवक़ा हुयो त IG सिंध ग़ुलाम नबी मेमण उते वेंदो, पर ज़रियनि जो ऐं रौंती वारे कचे जो बि दौरे करण जो मुतवक़ा हुयो त उते बि पुलिस अलर्ट बीठल आहे त IG सिंध उते उन रौंती वारे कचे असद शाह दमदमे ते वञी करे उन रौंती वारे कचे बचाव बंद जो दौरो कंदो। पर हिन वक़्तु ताईं IG सिंध जी जेका मूवमेंट आहे उहा होॾां नथी सघी आहे। IG सिंध हिन वक़्तु बि SSP ऑफिस मीरपुर माछेलो में मौजूदु आहे। ॾिसजे त हाणे शहीद एहलकार सलीम चाचड़ जे वारसनि सां ताज़ियत करे थो या SSP ऑफिस मां ई वापसि हलियो वेंदो। जी अमीर। आज़म, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।